दोस्तों एक नंढड़े ऐं ख़ूबसूरत ॻोठ में साजिद नाले हिकु नौजवान रहंदो हो। साजिद तमामु सादो हो, मेहनती ऐं नरम दिल इंसान हो। हिन जी दिलि में हर कंहिं लाइ मुहबत हूंदी हुई, पर हिन जी दिलि जी सभ खां वॾी जॻह हिन लाइ हुई। हिन बि साॻिए ई ॻोठ में रहंदी हुई ऐं नंढपिण खां ई साजिद जी दोस्त हुई। वक़्तु गुज़रंदो वियो ऐं दोस्ती आहिस्ते आहिस्ते मुहबत में बदिलजी वई। ॻोठ जा माण्हू बि चवंदा हुआ त साजिद ऐं हिन जी मुहबत बिल्कुलु सची आहे। उहे ॿई अक्सर शाम जो ॻोठ जे पुराणे वण हेठि मिलंदा हुआ, उते वेही मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसंदा हुआ। हिन कॾहिं कॾहिं मुस्कुराईंदी साजिद खे चवंदी हुई, साजिद जॾहिं असांजी शादी थींदी न, तॾहिं मां हिन ॻोठ में नंढड़ो घरु ठाहींदसि जिते असीं गॾु ख़ुशी सां रहंदासीं। साजिद उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी तमामु ख़ुशि थींदो हो। हू दिलि ई दिलि में ख़ुदा जो शुक्र अदा कंदो हो त खेसि अहिड़ी मुहबत मिली आहे। हिन पंहिंजी ज़िंदगी जा सभु ख़्वाब हिन सां जोड़े छॾिया हुआ। साजिद ॾींहुं राति महिनत कंदो हो। हू चाहींदो हो त कुझु पैसा गॾु करे पोइ हिन सां इज़त सां शादी करे। हिन खे यकीन हो त हिकु ॾींहुं सदन ख़्वाब ज़रूरु पूरा थींदा, पर क़िस्मत खे शायदि कुझु ॿियो मंज़ूर हो। हिकु ॾींहुं ॻोठ में शहर मां हिकु अमीर वापारी आयो। वॾी कार ते हिन खे ॾिठो ऐं उनजी ख़ूबसूरती खां मुतासिर थियो, उन ते आशिक़ थी वियो। कुझु ॾींहं बाद हिन पंहिंजे ख़ानदान ज़रिए हिन लाइ शादी जो पैगाम मोकिलियो। हिन जो ख़ानदान उन रिश्ते खां तमामु ख़ुशि थियो, छो त हू पैसे वारो हो माण्हू, उहो तमामु अमीर हो ऐं शहर में वॾी ज़िंदगी गुज़ारे पियो। आहिस्ते आहिस्ते हिन जो रवैयो बि बदिलजणु लॻो। हूअ साजिद सां घटि ॻाल्हाइणु लॻी। साजिद खे कुझु सम्झ में न आयो त आख़िर छा थी रहियो आहे। हिकु शाम साजिद हिन खे साॻी पुराणी वण हेठि मिलण लाइ सॼो, जिते हू हमेशह मिलंदा हुआ। हिन आहिस्ते आहिस्ते उते आई, पर हिन जी चेहरे ते अॻु जहिड़ी मुहबत न हुई जहिड़ो पहिरियों हिन जी चेहरे ते मुहबत हूंदी हुई। साजिद मुस्कुराईंदे चयो, हिन मां जल्दी कुझु पैसा गॾु करे वठंदुसि, पोइ मां तुंहिंजे घर वारनि खां तुंहिंजो हथु घुरंदुसि ऐं पाण शादी कंदासीं। हिन कुझु देरि ख़ामोश रही, पोइ आहिस्ते चयईं, साजिद मूंखे तोसां हिकु ॻाल्हि करणी आहे। साजिद हैरान थी हिन ॾांहुं ॾिठो। हिन थधे आवाज़ में चयो, मां कंहिं ॿिए सां शादी करे रही आहियां। हू शहर जो अमीर माण्हू आहे ऐं हू पैसे वारो माण्हू आहे। तूं ग़रीब आहीं ऐं मुंहिंजो ख़ानदान बि उन रिश्ते सां ख़ुशि आहे। उहे लफ़्ज़ ॿुधी साजिद जी दिलि ॼण टुकुर टुकुर थी वई। कुझु पल लाइ हू बिल्कुलु ख़ामोश थी वियो। हिन आहिस्ते चयो, जेकॾहिं तूं ख़ुशि आहीं त मां बि ख़ुशि आहियां। हिन बि कुझु वधीक चवण जे हली वई, छो त उन खे हाणे उन सां प्यारु ख़तमु थी वियो। हुन खे प्यारु थी वियो पैसे सां। साजिद घणी देरि ताईं साॻे वण हेठि बीठो रहियो। शाम आहिस्ते आहिस्ते राति में बदिलजी वई। कुझु ॾींहं, कुझु हफ़्ता गुज़री विया ऐं हिन जी शादी थी वई। हिन जी शादी खे साजिद ॾिसी करे रोए पियो ऐं सोचे बि पियो। आसमान न निहारे चए पियो, शायदि सची मुहबत हमेशह मिलण लाइ न हूंदी आहे। मूं त सची कई, पर हू बेवफ़ा निकिती। उन ॾींहं खां पोइ साजिद जी ज़िंदगी बदिलजी वई। उन को प्यार ॿ्यार न कयो ऐं इश्क मुहबत खे छॾे ॾिनई ऐं पंहिंजी कामयाबी ते फोकस कयईं ऐं उहो ॾाढो तमामु घणो पढ़णु लॻो। पढ़ण खां बाद में उहो हिकु कामयाबु शख़्स बणिजी वियो। दोस्तों, अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त हिन बेवफ़ा जे लाइ कुझु न कुझु कमेंट में लिखी छॾिजो। अगरि तव्हां सां इहो सीन थियो आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी चैनल ते नवां हो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। वरी मिलंदासीं नए वीडियो में।